अहले सुन्नत व जमात जो इहो अकीदो ऐं ईमान आ त जंहिं बि जगह ते जंहिं बि अल्लाह जे मुक़द्दस बाने जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे उन कामिल जी निगाह करम उन महफ़िल जे मथां थींदी आहे। अॼु अमाया सां खान फार्म गोठ अब्दुल अलीम सुमरो में वेठा आहियूं, पर अकीदो इहो हुअणु घुर्जे त अॼु नबियुनि जो सरदार आमिना जो लाल मदीने जो मीर तव्हां असांखे ॾिसी रहियो आहे। जियां बगदाद शरीफ जी तारीख़ में ईंदो आहे, एक मर्तबा हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी पीर समदानी मीरा मुर्शिद मोहियद्दीन सैयदना अशेख अब्दुल कादिर जीलानी रदियल्लाहु ताला अन्हु एक आलीशान जलसे में खिताब करे रहा हा। अजकल बड़ा बड़ा जलसा बड़ा बड़ा प्रोग्राम थींदा आहिनि, पर हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे जलसे में 70,000 जे लगभग माण्हू जमा थींदा हा। ऐं उन ज़माने में ई साउंड वगैरह जो सिस्टम न हुंदो हो। पो पान जॾहिं तकरीर कंदा हा, इहा साईं जी करामत हुई, जेतिरो आवाज़ अॻी सफ़ वारा ॿुधंदा हा ओतिरो ई आवाज़ सभ खां आख़िरी सफ़ वारा बि ॿुधंदा। एक मर्तबा हजरत पीराने पीर दस्तगीर रदियल्लाहु ताला अन्हु खिताब पे फरमायो त अचानक जो झटको लगो त हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे दस्तार मुबारक जो एक वर खुली। जो पान जो खिताब कंदा हा त एतिरो जलाल हूंदो हो जो 2-2 फुट ज़मीन का मथे खजी वेंदा। दस्तार मुबारक जो वर खुलियो त अॻियां जेके अकीदत मंद मुरीद वेठा हा उन्हनि पंहिंजो पगूं लाहे पीरान पीर जे कदमनि में रखी छॾी। सुभान अल्लाह। तेरा मुर्शिद करीम जी दस्तार पग खुलल हुजे, असां बची वियूं, मतां बेअदबी थी पई। जलसो खत्म थियो, साईं फरमायो हीअ दस्तारो कंहिंजो? फकीरन अर्ज कयो असांजा मिठा मुर्शिद अवां जी दस्तार खुलल ॾिसी करे असां पंहिंजूं पगूं अवां जे कदमनि में रखी। पाण फरमायो खणो। हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी दस्तार खणंदो वियो ऐं आख़िर में उते हिकु औरत जी चादर रहिजी वई। एक औरत जी गंदी चो, चादर चो, रओ चो, चुन्नी चो रहिजी वई। त जलसे वारा परेशान छा, हिन जलसे में का औरत त कान हुई, ये चादर कंहिंजी आहे? हजरत पीरान पीर दस्तगीर रदियल्लाहु ताला अन्हु के अर्ज कयो वियो क़िबला ये चादर मिली आहे, पाण फरमाई मूंखे ॾियो। पाण पंहिंजे सिधे कुले मुबारक ते रखी छॾियो। थोड़ी देर जो गुज़री त उहा चादर मुबारक खुद ब खुद गायब थी। प्यारा मुसलमान भाइरो, फकीर करीब आया, मुरीद वेझड़ा छा अर्ज कन लगा असांजा कामिल पीर, असांजा कामिल मुर्शिद या चादर कंहिंजे हुए, किथां आए किॾां वई? हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह फरमायो फकीरो जियां अवां परे परां पंध करे उठन ते चढ़े घोड़न जे मथां सवार थे बगदाद शरीफ में अची मां पीरान पीर जो वाइज़ तकरीर बुधिया एड़े तरीके सां पुस्तन दुनिया में मुझे एक मुरीदानी रहंदी आ जेके खबर पए त अज बगदाद में मुझो कामिल मुर्शिद वाइज़ करण वारो आए, मुझो कामिल पीर तकरीर करण वारो आए। ओ माई साबा पुस्तन दुनिया में वेही करे मां पीरान पीर जो बगदाद वारो जलसो ॾिसी भी रहे हुए त बुधी भी रहे हुए।
कुस्तन दुनिया में वेही करे मुझी मुरीदानी उवा जलसो दिसी भी रही हुई बुझी भी रही हुई मुझे वक्त में अमा पंजो दस्तारो लाए मुझे कदमन में रखूं मुझे मुरीदानी के गाल समझ में कान आए उन समझो ही अब का अकीदत आहे ही अब का मोहब्बत आहे ही अब को मुर्शिद जे आदाब मझारा आदाब आए उन माई साबा कुस्तन दुनिया मां पंहिंजे चादर उछलाइया जेका मां पीरान पीर दस्तगीर वट पहुतिया ऐ मां उन माई के उन जे चादर वापस मोटाए ॾिनी आहे। प्यारा मुसलमान भाइरो सोचण जे गाला अगर हजरत पीरान पीर जे मुरीदानी कुस्तन दुनिया में वेही करे पंहिंजे कामिल मुर्शिद बगदाद वारे बादशाह जो वाइज़ ऐं नसीहत ॿुधी सघे थी ॾिसी सघे थी त अॼु तुंहिंजो मुंहिंजो इहो अक़ीदो हुअण घुर्जे असां वेठा त हिन खान फारम में आहियूं पर अॼु नबिन जो सरदार भी ॾिसी रहियो आहे त वलिन जो सरदार भी ॾिसी रहियो आहे।